अस्सलाम वालेकुम दोस्तों। हाँ जैज़ का ज़ोंग ते भी नेट बिल्कुल फ्री हल्दी अनलिमिटेड एमबियूं तवां जितरा डी हलाए सगो था। दोस्तों तवां के बिल्कुल सबूत से इन वीडियो में बुधाईंदुमि त कीअं ज़ोंग ते VPN ज़रिए नेट फ्री हल्दी। तो देर नथा क्यों तवां के बुधायूं सब खां पहिरीं डिस्क्रिप्शन में जेका लिंक आ उन के ओपन कंदा। ओपन का बाद तवां इन वेबसाइट ते वेंदो। इन वेबसाइट ते कुछ हिं नज़र ईंदो। इन खां तवां हेठि हलिया वेंदव। हेठि एक लिंक मौजूद होंगी जेका तवां के मां हाणे ॾेखारियां थो। हेठि हूंदी लिंक जेका ये लिखियल आहे गेट यूर फाइल। त इन के हणंदव क्लिक कंदव त तवां डायरेक्ट प्ले स्टोर ते वेंदव। प्ले स्टोर ते हिकु VPN आहे जिन नालो ही तुम ॾिसी सको था। इन के डाउनलोड कंदव। जी ही डाउनलोड थे तो थोड़ा इंतज़ार कयूं था। इन इंतज़ार की घड़ीअ में तमाम दोस्तन के रिक्वेस्ट आ त मुझे चैनल के सब्सक्राइब कयो। तमाम सिंधी भाइरन के मुझी गुजारिश आ त इन चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो और लाइक भी कजो। ठीक है। जी ही डाउनलोड थी वने तो मां तवां के अॻिते ॿुधाईंदुमि। तमाम आसान है, ईज़ी है। तमाम दोस्तन के तरीक़ो मां सही तरह से समझाए सका। इंशाल्लाह पूरी कोशिश कंदुमि। असांजो ही डाउनलोड थी हुआ। हाँ थोड़ो अनइंस्टॉल थे तो हाँ असां इन के ओपन कंदासीं। ओपन करण का बाद में तवां दोस्तन के ॿुधाईंदा हलूं तव्हांजी या त ॿिए VPN ते नेट हुजे या त वरी तव्हां वटि कुझु MB हुजनि। वो इन जे करे तो कुछ MB होंदियूं तो थोड़ो अपडेट वालो ऑप्शन इंदो। उन के MB का न खणी सको। दोस्तन के ॿुधायूं त ही जी ऑप्शन आयो अपडेट वालो इन के हणंदव त तव्हांजी जेकी फाइल हूंदी अपडेट थी वेंदी। वरी ॿीहर ही ऑन थी वेंदो। इन लाइ तव्हांखे कुछ MB ज़रूरी हुजनि। कुछ MB हुजनि बस कुछ टाइम लाइ पोइ तव्हां हिनखे हलाए सघो था। मां जैज़ वारो VPN हाणे डिस्कनेक्ट कयां थो। हाणे मूंखे ज़ोंग ते नेट हलाइणी आहे तो मां हाणे सिम 2 में जेका है तो मुझे ज़ोंग वारी है। हाँ मां उन ते वेंदुसि डेटा ऑन करे। तव्हां खे वापस उन में वञिणो आहे। थोड़ो एड अची वियो। अपडेट वारो बटन तव्हांखे लाज़मी हणो आहे। जीअं ही तव्हां पहिरें चक्कर में ओपन कंदव न त अपडेट वारो ऑप्शन ईंदो। उन वक्त तव्हां वटि कुछ MB हुजनि। पोइ ॿीहर अची तव्हां हे चओ ॿिए ऑप्शन ते लिखियल आहे तव्हां हिते खोड़ सारा ऑप्शन मिलंदा। हेठि ईंदव तव्हांखे लिखियल हूंदो पाक ज़ोंग 1 पाक ज़ोंग 3 पाक ज़ोंग माना 3 ऑप्शन में पहिरियां 3 वारा जंहिंमें गेमिंग लिखियल आहे। इहे न हेठियां वारा 3 ऑप्शन इन मां को हिकिड़ो तव्हां चूंड कंदव। इन के असां हणी करे के कंदासीं। मां इन 3 मां हिकिड़ो हणां थो। तव्हां 3 मां ॾिसजो त जे हिक ते न हले त ॿियो हणिजो, ॿियो नाले त 3 हणिजो। 3 ऑप्शन तव्हां चेक करो था छो जो के मोबाइल में कहिड़ो हलंदो के मोबाइल में कहिड़ो फाइल हलंदो। वरी ॿिए नंबर हेठि वारे में भी तव्हां साॻी फाइल वरी उहा ही साॻी हणंदव जेका मां पहिरीं वारे में हई हुअमि। पहिरीं वारे में अगर तव्हां 1 हई आहे तो ॿिए वारे में भी 1 ही हणंदव। ठीक है। ॿिन्ही में मां ज़ोंग 3 वारो जेको फाइल हयो आहे। पोइ तव्हां हेठि खानो लिखियल आहे पिन जो। इते पिन में तव्हांखे लिखिणो आहे AITECH नंढे अखरनि में। जेको VPN जो नालो आहे मथे भी लिखियल अथव नालो। इहो ही VPN जो नालो नंढे अखर में थोड़ो लिखण लाज़मी आहे ITECH। इन खां बाद में तव्हां इन खे स्टार्ट वारो ऑप्शन आहे मथे इन खे तव्हां ओके कंदव। वरी हे ओके वारो बटन ईंदो। बस कुछ 2-3 मिनट तव्हां इंतज़ार कंदव। इंशाल्लाह तव्हांजो ही VPN हली वेंदो।